छठो खां ज़िले अंदर कोरोना जा मक़ामी सतह ते 12 केसिस ज़ाहिर थिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे छठो खां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी रोशनी, छठे ज़िले अंदर कोरोना जी जेका मक़ामी सतह ते मुंतक़िली आहे उन जा केस तमामु तेज़ी सां वधण लॻा आहिनि ऐं गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 12 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ कोरोना मुतासिरनि जो अंग वधी चोटीह थी वियो आहे। जेतोणीकि कुझु जेके मरीज़ आहिनि उहे सत्याप थी चुका आहिनि, जेका पोइ 22 जेके केस अहिड़ा आहिनि मुतासिर आहिनि जेके मुख़्तलिफ़ होम आइसोलेशन में आहिनि या वरी सरकारी जेका आहे इंतज़ाम हेठि आइसोलेशन में आहिनि। छठे जी वॾी दौर जेका आहे सियासी शिराज़ी बिरादरान आहिनि, शिराज़ी ख़ानदान आहिनि, उनजी हिकु औरत समेत 3 केस उन जा मुस्बत आया आहिनि, जंहिंखां पोइ शिराज़ी बिरादरनि में गिनती पलियल आहे। सूबाई सलाहकार एजाज़ शिराज़ी सां वेझा तालुक रखंदड़ जेके उहे ख़ानदान जा माण्हू ॿुधाया वञनि था, उनजी जेका मुस्बत रिपोर्ट अचण खां पोइ MP रियासत शिराज़ी ख़ुदि जेका आहे वीडियो पैगाम जारी कयो आहे, अवाम खे अपील कई आहे त उहे घरनि ताईं महदूद थी वञनि ऐं घरनि में ईद नमाज़ अदा कनि, सिरपुर महदूद कनि। छठे जे सीनियर साथी मकड़ी प्रेस क्लब जी जनरल सेक्रेटरी अहमद खुशकई संदसि घर जे 2 औरतनि जी टेस्ट मुस्बत अचण खां पोइ मकड़ी प्रेस क्लब जा साथी बि ख़ुदि क्वारंटाइन थी विया आहिनि, पान मुरादो आइसोलेशन में हलिया विया आहिनि ऐं अॼु 18 जेके साफ़ियुनि जेका आहे उन्हनि मां टेस्ट पंहिंजी कराए वरिती आहे, जंहिंजी ईंदड़ 24 खां 48 कलाकनि अंदर रिपोर्टूं ईंदियूं। साॻिए वक़्त ते सिविल अस्पताल छठो जी डायग्नोस्टिक लेबोरेटरी आहे, उनजो जेको पैथोलॉजिस्ट आहे डॉक्टर भवन कुमार ऐं हिकु लेडी हेल्थ वर्कर आहे, उनजी कोरोना टेस्ट मुस्बत आई आहे ऐं छठे जी सब जेल जा जेके 3 कैदी आहिनि उन्हनि जी रिपोर्ट मुस्बत आई आहे। मीरपुर साकरे थाणे जो हिकु अहलकार आहे, उनजी रिपोर्ट मुस्बत आई आहे। मजमूई तौर ते अॼु 24 कलाकनि अंदर 12 केस जेको आहे मजमूई तौर ते साम्हूं आया आहिनि। DC छठो जेको आहे के जे सत खाते अहिड़ी रिपोर्ट माने छॾी आहे, जंहिंखां पोइ मक़ामी सतह जी मुंतक़िली जेका आहे केस जो अंग तेज़ी सां वधणु लॻो आहे ऐं सत खाते पारां जेको लाॻापियल माण्हुनि खे बि आगाही ॾिनी पई वञे त उहे जेके तालुक रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जूं बि टेस्टूं कराइनि, पर इहा सूरत गणती जोगी थींदी पई वञे ऐं इन हवाले सां सिहत खाते थोरे ज़िले इंतिज़ामिया ऐं हितां जी चूंडियल नुमाइंदड़ आवाम खे अपील कई आहे त ईद उहे ॾियारे ते उहे पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि, पंहिंजे घरनि में ईद अदा कनि, छाकाणि जो कोरोना वायरस शिदत सां वधी रही आहे। वॾी महिरबानी नाज़िन। छठो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। छठे ज़िले अंदर कोरोना जा मक़ामी सतह ते 12 केसिस ज़ाहिर थिया आहिनि। हाणे ख़बर शामिल कंदा